अल्लाहु अकबर। अल्लाह जाने तो मां पंहिंजे अखियुनि सां उन्हनि ग़रीबनि मिस्कीननि खे बि ॾिठो। मां उन ॻोठ जो नालो न ॿुधाईंदो मां, ज़ात न ॿुधाईंदो मां, पर अॼु बि वो पोड़ो वीचारो मुंहिंजे साम्हूं आहे जंहिं टेम ते हुनजे पुट जी दस्तार बंदी आहे। जंहिं टेम ते हुनजे पुट जी दस्तार बंदी आहे, होॾे पुट खे उस्ताद रहमत वारा हथड़ा पा घुमाइनि, दस्तार पा कराइनि, दुआऊं पा कनि। पोड़ो वीचारो साम्हूं बीठो, छिॼे पो सुॾका पो भरे, अखियुनि मां लुड़क पावन। अल्लाहु अकबर। यार मां सम्झी वियुमि इन जो अखियुनि जो पाणी वॾो कीमती आहे। मां पंहिंजे लिहाज़ सां हुनखे सॾु करे वेही खा सुपारी बि तोखे हिते अची यादि पई। छा कयूं यार, घुमी फिरी जॻह ई सुपारी खाइण जी जलसे में आयसि। हाँ गुटको तो खाए। दुरूद शरीफ पढ़। अल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि। तवज्जो कर, मां घुराए करे भाकुर में झलियो मांस चो मांस यार दे त क़बर छाजे करे दोरोए। अज तुझे पुट जी दस्तार बंदिया, तुझे पुट जे मथो कलामुल्लाह जा हार पराया विंदा, कलामुल्लाह जे सदके जो तुझे बच्चे के अल्लाह दुआऊं कंदा, तो रोण जो सबब त ॿुधाए। अजीब जुमलो ॿुधाए, ओ जतो इंजे ॻोठ गिरदो नवाजा मुसलमान तवज्जो कर। उन रोई करे चयो सही मां इन जे करे थो रोआं, आहे त ख़ुशीअ जो मौक़ो, पर रोआं इन जे करे थो मां गुनाहगार केॾो आहियां, मुंहिंजे मथां उन महिरबानी केॾी कई आहे। मां सुबुह शाम डोह करण वारो, मां सुबुह शाम गुनाहगार, मां त अल्लाह साईं जी केॾे मां अल्लाह साईं जा केॾा बि थोरा बयान कयां, केॾो बि शुक्र अदा कयां, मां नथो करे सघां, छो त मुंहिंजे मथां अल्लाह एॾी महिरबानी फरमाई आहे। छोकिरनि लाइट त बहुत छोरा मथे जा सूर हाणे वाए तो कयो छोर घणे बि लाइट बंदि कर, छोकिरा आख़िर के वठे थी बेड़ा। अल्लाह खैर करे। लुंड साहब अचे मां त चवां थो हिते लेथड़ी पढ़ी सम्झ में ईंदो अचे। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि। तवज्जो कर, उन जा लफ्ज़ केॾा न मूंखे वणिया, चए तो मां केॾो गुनाहगार आहियां, मां गुनाहगार जे मथां एॾी महिरबानी फरमाए जो मुंहिंजे घर में क़ुरान जो घोट पैदा कयईं। कुरान जो घोट मुझे घर में पैदा कई, जेको ॿियो जुमलो चई वो जुमलो भी ॿुध जाए। ओ मुसलमान ॾाढो जुमलो कीमती हो, चइबो से हकीकत ही आया। अज मुझे बच्चे जी दस्तार बंदी हुई, पर मूंखे पुट जे लाइ हार जेतिरा भी पैसा न मुझे मथो रब साईं एडी मेहरबानी फरमाई। अज मुझो पुट दस्तार बंदी पो करे, पर मुझी पोजीशन या हुई जो मोटे पुट जे लाइ हार जेतिरा पैसा कोन, सही वक़्त हार जेतिरा पैसा न चो तो बि गाल मूं वटि किराए जेतिरा पैसा कोन, छो त मां पंहिंजे हाफ़िज़ुल क़ुरान के गाॾीअ ते खणी अचां, मूं वटि एतिरो पैसो कोन। चए तो सुबुह जे टाइम ते मां घर में मौजूद में मुझे अखियुनि मां पानी वयो, अल्लाह वटियो पानी अघाम जियो, अल्लाह वटियो पानी अघाम जियो। रब करीम समझाए भी छॾियो त नाउमीद न थींदा क्यों, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। अल्लाह फरमाए छॾियो नाउमीद न थियो, नाउमीद न थियो। चए तो मुंहिंजे अखियुनि मां जो घोड़ा वई आहे, पुट जी दस्तार बंदी भी मुंहिंजे साम्हूं, मुंहिंजे गाॾीअ जो भी मसइलो, किराए जो भी मसइलो, हार जो भी मसइलो, पर चए तो
तो वाह जो घोड़ा अल्लाह वट घाम जीवा वाह जो घोड़ा कबूल पे जीवा अल्लाह वट घोड़न जो कदर हुंदो आ पर शर्त आ त तोखे मुके हुआ दिल हुजे चे तो मां पंहिंजे घर में वेठो में मुझे माइट जो मुझे न्यापो आयो मां जो ओडे में मुखे चे फकीर दे त खबर फकीरा दे त खबर पया तुझे पुट जी दस्तार बंदिया चुमास हाँ सही मुझे बच्चे जी दस्तार बंदिया चे यार मुझी दिल त चे पी मां भी तुझे बच्चे जे दस्तार बंदिया वारे मौके ते हलो पर चे तो यार मां नथो हली सघां ये पैसा थी गाड़ी भी करायूं वञो हार भी बच्चे जे लाइ वतियूं वञ फकीर मुझे जे फकीर पैसा थी गाड़ी भी कराए वञ गाड़ी ते पंहिंजे बच्चे की खड़ियो छो त तुझे बच्चे जो दस्तार बंदी कई 2.5-3 साल मेहनत कई थे अज तुझो बच्चो घोट बणियो हुनन गार्डन ते अलाए गार्डन घोट जे गार्डन ते अलाए केतरी खलक हुंदी पर हार जा पैसा भी उन्हनि ना मां चो ये हार जा पैसा गाड़ी जा पैसा सब कुछ मिलई ओ उन अल्लाह वट तुझा गोढ़ा पा ओ मुसलमानो अपे बेचारे जो भी वडो हथ हुंदो मां भी मां पान मदरसन में भी पढ़िया मदरसे जे माहौल जी भी खबर आया असां 4 भाइरों अब घणा भाइरों 4 भाइरों मुखों 2 वडा न उहे भी आलम सगोरा ने 3 मां या चौथो मुझो भाव कुरान पाक जो हाफिज आ मुन्नो मौलवी आ मुखे अज भी वो मंजर याद आ 4 भाइर मदरसे विंदासे किराए समेत ओट मोट जे किराए समेत बाबो सही 10 रुपया दींदो घणा पर वे अज पतो पवे तो 10 रुपया केडा वडा कीमती आ अल्लाह अकबर ओ गरीबो गलती न कयो ओ गरीबो परेशान न थियो देण वारी जात अल्लाह जिया तवा फकत दिल त सजी कयो रब करीम कीअं मदद कंदो अल्लाह सही हर के अब्बे जी उम्मीद पूरी करे उन्हनि जे बच्चन के कुरान पाक जो हाफिज बनाए उन्हनि जे बच्चन के कुरान पाक जो आलिम बनाए हेरी सवारा मौका हुंदा न हिन टेम ते रिज़्क़ भी फलाने जो पुट भी कुरान जो हाफिज थियो मुझो भी शोन कुरान जो हाफिज थे फलाने जे बच्चे के भी दस्तार बंदी कराई वही अल्लाह मुडे मौको केड़ो इंदो अल्लाह मुडे मौको केड़ो इंदो अज मुके बाबे सही जा वे घोड़ा याद था चन लफ्ज याद था चन बाबो सही फरमाइंदो हो चे तो बाबे सही जा लफ्ज चे जे भी दस्तार बंदी वारे जलसन ते जो विंदो में बिन जे बच्चन के दस्तार बंदी दिसी करे रोई पौंदो में दिल जो दिल में चंदो ओ मुझा अल्लाह मुझे मतो एड़ा दिया कदैंदा जरे मुझा बच्चा कुरान जा हाफिज आलम थींदा एक घड़ियों रीसन वारी होंदी फितरे तरीस कर पर मजो त क़यामत वारे दिहाड़े थींदो जय टेम ते गरीब जो पुट कुरान जो हाफिज 10 जना पान सा गॾु वठियो वेंदो हाफिजुल कुरान जे अब्बे अम्मा के सोना ताज हुंदा उहे अब्बे अम्मा के सोना ताज पातल हुंदा उन हाफिज जे कॾ 10 जना पंहिंजे घर जा भाती खणे या उस्ताद खणे 10 भाती गॾु खयो वेंदो उहो आलिम सगोरो जेको 70 जना जन्नत ॾे वठी वेंदो जुलूस जे सूरत में वेंदो उन टेम तेरी साथी फलाने जो गरीब जो बच्चो अल्लाह सही किया राजी जो अल्लाह जो हे मकाम दिनो दस इन तेरी सा कंदो कर मुझो बच्चो कुरान जो हाफिज बचड़न जे हाफिज छण में अब्बे जो भी किरदार हुंदो छो त वो मंजर भी याद आ उन गरीबन के खबर हुंदी जंजे सुबह ते अब वे तालिब बेचारा बचड़ा मदरसे तैयार थींदान अबो बेचारो तकरीबन साजे तालिबन के जुमे जे शाम ते इजाजत हुंदी आ जुमे जे शाम ते मदरसे मोटी अचन या शंशर जे सुबह ते जेके 15
ॾी वेंदा आहिनि ईअं बि थींदो आहे उहो मिस्कीन गरीब जेको दिहाड़ी कमाए करे दिहाड़ी खाईंदो आहे सुबुह जे टाइम ते निकितो दिहाड़ी 700 मिलिया 700 जो मिलिया शाम जो सोदरो भी वठी आयो सुबह जे चांहि जो सामान भी कयो आयो हेॾे बच्चो तैयार आहे उन अब्बे को पुछा कर तुझो बच्चो तैयार आहे तुझे खीसे में कुछ भी ना है उन अब्बे को पुछा कर तुझो बच्चो भी तैयार आहे 15 ते अचे अलाए महीने ते अचे हेॾे तुझो खीसो खाली आहे अल्लाह अकबर मां अब्बन के ना पंहिंजे वो अखरन सां मंजर तो ॾिसां उन्हनि वॾड़नि के उहे मंजर मूंखे यादि था अचनि मुसलमान तवज्जो त कयो वेचारा ओड़े पाड़े ॾे वेंदा अदा उधारा पैसा ॾे छो त मुंहिंजो बच्चो मदरसे तो वञे पियो अॼु जुमे जो ॾियारो मां तारीख़ ते कोन वियो आहे मूं वटि पैसा कोन्हनि मुंहिंजो बच्चो तैयार आहे ओ हाफ़िज़ उन्हनि एलाज़न के भी याद कयो हाफ़िज़ उन्हनि लुड़कन के भी याद कयो अल्लाह अकबर अबो एलाज करे बच्चे के पैसा दीदो पुट है मदरसे जी खर्ची थी भाड़ो किराओ भी उनमें थी खर्ची वगैरह भी उनमें थी पट्टे सट्टे वेचारो गरीब पट्टे सट्टे वेचारो गरीब बच्चन के दीदो आ इन हाफ़िज़ जे तैयार करण में अम्मा जो भी किरदार हुंदो आ जिनके घरन में जिनके घरन जा बचड़ा पढ़न था उन्हनि खे इहो तजुर्बो हूंदो अम्मा वेचारी सवेर उथंदी अॼु मुंहिंजो बच्चो मदरसे वेंदो अम्मा वेचारी सवेर उथंदी अॼु मुंहिंजो बच्चो मदरसे वेंदो 12 बजे मदरसे मानी मिलंदसि मां पंहिंजे बच्चे के नाश्तो कराए पोइ घर मों कढां अल्लाह पर सवेर उथंदी वेचारी बचड़े जा लटा पई इस्त्री कंदी उन अम्मा जो भी किरदार अम्मा जो भी हथ बच्चे के तैयार करण वारी जीजल अम्मा हा मां न हे भी जुमलो चवा बच्चे के अबो भले पैसा दे पर ताल बन के तवज्जो कर बच्चे के अबो भले पैसा दे पर अम्मा भी पंहिंजे मुर्स को लिकाए जरूर दींदी आ अबो भले बच्चे के पैसा दे पुट हफ्ते जी खर्ची 15 ॾींहंनि जी खर्ची पर अम्मा मुर्स को जुदा जेके बच्चे के खुलिया दींदी पुट मता रस्ते में कम चई अल्लाह अकबर ये खुलियल पैसा जरे अम्मा हली वई न पोइ इन्हनि जे लाइ सिकंदे त ईअं लिकाए पैसा केर ॾींदा ओ मुसलमानो अॼु हाफ़िज़ जेके थियनि था जिन क़ुरान पाक पूरो कयो आहे उन्हनि खे अर्ज़ु कयूं थो वञा अॼु अल्लाह तव्हांजे मथां वॾो हिकिड़ो पार रखी छॾियो अॼु अल्लाह जेको तव्हांखे मक़ाम ॾिनो मक़ाम बि आहे बार बि आहे छो त तव्हां बाराड़ी वारा माण्हू वेठा हो जॾहिं कंहिंजो अबो वफ़ात करे वेंदो आहे जॾहिं उनजे वॾे पुट खे पटको बदिराईंदा छा चवंदा सवा हे रुमाल न थई अवा हे रुमाल हे अब्बे जो सॼो वज़न तुझे मथां थी आवा हे रुमाल न थई हे पटको मथां कपड़ो समझे न अॼु तुझे मथां अब्बे जो पारो रखियो तो वने असां भी ताल बन के जे टाइम ते दस्तार बंदी कराईंदा उन्हनि खे इहो जुमलो चवंदा हे फ़क़त पटको न आहे उनके यो जुमलो चवंदा हे फ़क़त पटको न आहे तव्हांजे मथां कलामुल्लाह जो बार अॼु पढ़ी था वञो वरी तव्हांखे पढ़ाइणो आहे झंग में भी पढ़ाइणो आहे शहर में भी पढ़ाइणो आहे छो त जेकॾहिं तव्हां पढ़ाईंदव त अब्बे अम्मा खे सवाब मिलंदो रहंदो हाँ अब्बे अम्मा के सजो कलामुल्लाह पढ़ाइणो त पंहिंजे जाइ ते कलामुल्लाह जे हिक लफ़्ज़ जो सवाब त पंहिंजे जाइ ते पर मां चवां फ़क़त क़ाइदे पढ़ाइण जो सवाब भी अजीब आहे हे दिलबर 83 पारा अवा हे दिलबर 83 पारा त ॿी शइ आहे पर फ़क़त मां चवां अल्फ़ बा पढ़ाइण भी